के मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन मिवारो। मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन मिवारो। मदीने शहर जो ओए मदीने वञण जी इजाज़त न आई दुआऊं घुर में पर इजाबत न आई। ओए मदीने वञण जी इजाज़त न आई दुआऊं घुर में पर इजाबत न आई। दुआऊं घुर में पर इजाबत न आई। वयो वक्त गुज़ेरी 70 साल सारो वयो वक्त गुज़ेरी 70 साल सारो मगर कोन आयो नसीबन मिवारो। मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन मिवारो। मदीने शहर जो ओए मदीने वञी नूरी नीलूं ॾिसां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो मगर कोन आयो नसीबन मिवारो। मदीने शहर जो क्योंकि गोठ भी गाल बन चांडियन ही हिकिड़ो चांडिया क़ौम जो ईअं खणी सम्झिजे त हीरो हज़रत मौलाना अब्दुल्ला चांडी रहमतुल्लाह अल्लाह ताला हुन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जमी नाज़िल फरमाए। ही ॿोला हुन जा छा चई ओ हुयूं अब्द चांडे खे अहिड़ियूं उम्मीदूं करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं। ओ हुयूं अब्द चांडे खे अहिड़ियूं उम्मीदूं करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं। सफ़र आख़िरत जो कयां पुसारो मगर कोन आयो नसीबन मिवारो। मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन मिवारो। मदीने शहर